खुदा जो कसम जन्नत में सारियों बोराक वाली स्पीड वाली भी होयो मेरा जवारी रात है का सारी खुशी पे करे अज मोहम्मद माथे सवार थींदो का तवे भी मोहम्मद माथे सवार थींदो बोराक सब कमजोर भी हो नंढड़ो भी हो अखिन मां घोड़ा हारे रब के चे मौला यो मुखे न मिलंदो पर जे तो रब करीम जी मेहरबानी करम नवाजी मोते थी वई यो एहसान मोते कर सोनो मोहम्मद माथे सवार थे पाक मोहम्मद की कदम जी बरकत करे ओ खुदा मिठा रब जन्नत की सवारी जी सवारी मुखे मिली भी बोरा कई आजी तकबर न कई वडाई न कई मालूम छो त आजी वारो रब के ॾाढो वणंदो आ आजी कई अल्लाह वट बोरा की दुआ कबूल थी वई बोरा मिठे मोहम्मद जे कदमन जो हेठो आयो पाक नबी इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने मेराज वाली रात बोरा के बैठो आया बोरा के खुशियों में पैर न पिया झलदन ई जमीन ते पुल पड़े टप पड़े जिब्रील बुहार के पकड़े सट दे के सो बोरा मस्ती न कर वडाई न कर तकबर कर गुरूर कर अज तो ते हुआ हस्ती सवार सरवारिया ते हस्ती जलाल नबी भी सिकन बोरा कखन मां घोड़ा हारे जो जिब्रील मुखे दरगाह न दे मां मस्ती काथे क्या तो मां तकबर काथे तो क्या मां तो गुरूर काथे तो क्या मां तो खुशी मुखे तो खुशी थिया दुनिया जहान जो सरदार मिठो मोहम्मद अरबी मोजी पुठी ते सवार थींदो ये पाक मोहम्मद करीम जी कदम जी बरकत जे करे अल्लाह पाक मुखे जन्नत जी सवारन जी सरदारी रही छड़ी दो चवनो सुभान अल्लाह ए मदीने जो मीर थई आमिना जो लाल थई सोनन जो सरदार नबी जी के नबी जे सदके रब जोड़ो ही जहान थई किसो तमाम लंबो आ ये सजी रात इन उनवान पे हला मां थकी पनुम तमा थकी पंदो यो मौजू टुटण जड़ो नहीं बस साईं जी मोहब्बत साईं जो प्यार ए शफकत वठी आयो आ वायदो बेहंदो हो पर हित जो आयम त चंगन भलन बुजुर्गन जी ज़ियारत ॾाढी खुशी थी आ मां दुआ कर आयो हां अल्लाह उलमा सा मोहब्बत नसीब करे आमीन आई मुख्तसर कसर कसराम नबी से फरमाया जब मेराज वाली रात पाक मोहम्मद ने फरमायो एक औरत थे तुम जंजा हथ पुठे सा बदल हा टंगो पुठे सा बदल हो मैं पार फरमाया तो मैं पूछा कि जिब्रील करे तो जिन औरत के सजा मिलिया जिब्रील जो सोना नबी ये वो औरत जिका दुनिया में नमाज न पढ़दी ही नमाज के ठठोल मस्करी करदी औरतन में बीमारी आ वाह वाह मुलियानी थी वई ये नबी से फरमायो और तुम जला हुकुमत मर्द जला भी हुकुमत कहीं हुकुम मस्किरी न करे नमाज मतलब की ना है नमाज जे बिठे मोहम्मद के कलमा पढ़वा तो मुसलमान के पढ़ तो इंशाल्लाह नमाज पढ़वी न पढ़दो तो मोचरा खाइदो बेनमाजी की जान जन्नत नमाजी की जान जन्नत नबी तो फरमाया बेनमाजी मर्दो भी दो कब्र में पड़े दो भी दो कब्र पाए दो कलर पड़ जी भी दो नमाजी मर्दो भी दो कब्र में पड़े दो भी दो कब्र बेस्त के पागन भाग इंशाल्लाह नमाज पढ़ना से पान भी पढ़ना से बच्चन के भी औलाद के भी सबके नमाज पढ़ना से मदीने के मीर जा दीवानो पाक मोहम्मद करीम के कलमे पढ़न वारो मुझे सोहरे नबी फरमायो दिल पर नबी फरमायो मैं एक औरत के देखूं मेरा जवारी रात जो किस्सा तो बयान क्या फरमाए मथे जे वारन सा मथे टंगल हुई मलाइकों जो दिमाग में मिजालो कदी बाह के टकाइन प्या पानो फरमाया था मां पूछा कि जिब्रील केड़े दोह जी सजा मिली त जिब्रील जो सोना नबी ए उहा औरत आज का दुनिया में मथे जा हार हर मानो जो सामो जाहिर कंदी ही अज औरतन में या शय आहे या ना है घर में बैठिया भा बैठो आ पुत्र बैठो आ घर जा पंहिंजा है भाती बैठा है ने जे क्यों शरीयती पंहिंजी आज मां हिकड़ो वाक्यो बुजुर्ग साईं हाफिज मोहम्मद सिद्दीक रहमतुल्लाह अलैह जो पढ़े चौन सुभान अल्लाह हरिया कर तो माना ढा कहां जे घोट की मानी पे बचाए एक औरत मुरीदानी ही साईं अंदर आया उन जे मथे ते रो न हो फरमाई नी औरत क्यों छाड़ो जका मानी बकला या मानी खणी दफन करायो साईं जानवरन के ढोरन के वजो फरमाई ना इन मानी के अल्लाह जी रहमत ना है रब जो गजब आज औरतन के बेपरवाही या मथे जा रवा लही या इज्जत में चाहन और ना फरमान मां कब्र में घिर दिया दुख थी दिया ये कब्र में नाक थी ये कब्र में बच्चे थी ये कब्र में तकलीफ थी उन
बेनमाजी मर्द भी थी विया औरतूं भी थी वियूं औरतूं अहिड़ियूं हूंदियूं त बचनि ते बि ओड़ो ई असरु जे औरत नेक आ त घर नेक मां त चवंदो आहियां घर खे हलाइण वारी औरत आहे घर खे हलाइण वारी औरत आहे घर जी वज़ीर आज़म औरत आहे मर्द वीचारो सॼो ॾींहुं कमाए मज़दूरी करे घर अची औरत जे हथ ते रखंदो आहे औरत घर हलाईंदी आहे ये आहे अलाए मां ग़लति थो ॻाल्हायां कुझु मां सां बि ॻाल्हाईंदा हलो मां ख़तमु थो कयां जे औरत नेक आहे त इंशाअल्लाह घर हलंदो असां बि सॼो ॾींहुं ॿार जलसन में कॾहिं काथे घर वारनि खे ख़र्च ॾेई ईंदा आहियूं पोइ केतिरो बि मुक़ररु आहे उहो मां रोज़ ॾींदो आहियां हिकु ॾींहुं मां घर में वेठो हुअमि ॿ ॾींहं बांधो वेठो हुअमि घर वारी वेठो पैसा वधारा थी वठे एतिरो पैसो ख़र्च थी करे पोइ चई बसि ठीकु आहे उहा बि नाराज़ थी वई ठीकु आहे अलाह जे क़ुर जे अॻे वेठो हाणे टे पारी ते पैसा पूरा सुबुह सां बाहूं ॿधी चयोमांसि बसि मुंहिंजी तौबा न पाण हला पोइ मां सम्झी वियुमि त घर हलाइण हेठि ॼाणनि असांखे घर हलाइण जी ख़बर कान्हे असां जे औरत नेक आहे त इंशाअल्लाह घर तुंहिंजो जन्नत जो टुकड़ो आहे बच्चनि ते महिनत कंदी बच्चो निमाज़ी थींदो बच्चो क़ुर पढ़ंदो तुंहिंजे घर ते ख़ुदा जी रहमत जो मींहुं वसी कोशिश कयो बच्चनि खे शादी करायो नेक घरनि मां रिश्ता कयो असां वारी गोली ना ए बाबा हे त असां वारनि खे वणी कान्हे छोरा बि चंडरा सॼो ॾींहुं मोबाइलूं ॾिसी ॾिसी खानो ख़राब थियो अथनि चए हितां वारी त मूंखे वठणी आहे ओ होॾे जेका मोबाइल ते ॻाल्हाईंदी आहे पोइ 8 ॾींहंनि खां पोइ छोरो वधे थो बंदूक छींदो थी ख़ैर त आहे हली वई पेपर अॻे ज़माने में पीउ मां जा रिश्ता क़बूल कंदा हा बाबा अम्मा ॾिसे अॻो ॾिसे असांखे ॾिसणो ई न आहे घर वारी नेक बोलियो घराणो नेक बोलियो अॻे पुछंदा बाबा निमाज़ पढ़ंदी आहे क़ुर पढ़ियल हाणे इहा शइ पुछंदा ई न कलर कीअं अथसि मानी पचाइणी अथसि छांव मलणी मानी फल न पचाइण अचेसि छांव तूं पाण वञी खो पर जे निमाज़ण थी ख़ुदा जो कसम घर तुंहिंजो ख़ुशहाल आखिरी वाज तवज्जो खत्म थो कयां वाक़ियो थो अचे इमाम अहमद बिन हंबल जी न्याणी के ॻोठ में पढ़जी आई बाकी बे इलाके जी पाड़े जी का न्याणी पढ़जी ईंदी आहे त परे परे जो औरतूं अची करे न्याणी जो मुंहुं ॾिसण ईंदा आहिनि इन कुंवार जो मुंहुं ॾिसूं परे परे को औरतूं अची करे पहुतूं सुबुह जो सिज घिरियो आहे थी औरतूं पहुतियूं आहिनि ससु खे चयो मां तुंहिंजी नुंहं सां मिलणो आहे ससु चवे थी ॻाल्हि इहा आहे हिकु त सॼी राति पाण बि तहजुद पढ़ियो अथई मुड़ुस खे बि तहजुद पढ़ायो अथई ऐं सुबुह जी निमाज़ पाण बि पढ़ी अथई मुड़ुस खे बि पढ़ाई अथई ऐं इशराक बि अखियुनि सां ॾिठो त मां पढ़ियो अथई मगर निंड सुम्ही न पई हुजे सुती पई न हुजे कीअं उठारियांसि इलाज मिठो पियोसि चयो मां असां बगदाद इस्लाम खां परे परे खां आयूं आहियूं महिरबानी कर उठारेसि मिले पोइ भली निंड ससु जो मथो अचे ॿुधो साईं मोहम्मद उस्मान हाले जी शरीफ वारे जे मदरसे में अचण वारो बुजुर्गनि जी नेकनि जी मेहनत अथव अल्लाह वारनि जी मेहनत अथव अल्लाह इन्हनि नेकनि जी मेहनत जे सदिक़े ख़ुदा जा अज़ाब ऐं मुसीबतूं ॾाढियूं वेठो अथव अचे थो ससु मथो जो अचे ॾिसे त क़ुर खुलियो पियो वेठी तिलावत थी करे मथो अची करे चवेसि थी ओ पुट न्याणी परे परे खां औरतूं तोसां मिलण आयूं 5 मिंट उन्हनि सां मुलाक़ात कर अखियुनि मां ॻोढ़ा हार ॾिनी थी मां मुंहिंजो मामूल पूरो न थियो आहे रोज़ानो जेका मंज़िल पूरी कंदी आहे कोन कई अथमि कीअं मुसलिफ़ हो था मूंखे ज़िंदगी में यादि न आहे जो एतिरा सिपारा पढ़ी मुसलिफ़ हो थी ससु मिंटू थी करे पोइ ससु खे चई ॻाल्हि ॿुधमि ठीकु आहे जे नथी मुड़े त मां उथां थी पर हिकिड़ो मुंहिंजो शर्त आहे औरतुनि खे पुछा कर बेनिमाज़ औरत न आई आहे जेकॾहिं बेनिमाज़ औरत आई आहे त मूंसां न मिले हली वञे मूंखे ज़िंदगी में यादि न आहे मां 7 सालनि जी उमिरि में हुअमि न मूंखे बेनिमाज़ औरत ॾिठो आहे न मां बेनिमाज़ औरत खे ॾिठो आहे ॾाढो अहिड़ियूं न्याणियूं आहिनि कम असांजा लही विया आहिनि अमां वञी ऐलान कर औरत वञी ॿाहिरि ऐलान कयो ससु ऐलान कयो बाबा जेका बेनिमाज़ण औरत आहे महिरबानी करे हली वञे मुंहिंजी नुंहं सां मिले न मिले जेका निमाज़ण आहे उहा अचे किताबनि में वाक़ियो अचे थो 700 बेनिमाज़ण औरतुनि वाइदो कयो त अॼु खां पोइ निमाज़ न छॾे हिक औरत जी महिनत सां 700 बेनिमाज़ण औरतूं निमाज़ण पढ़जी वियूं छड़ो निमाज़ण न वक़्त जो कामिल वलियाणी बि शाइर कोशिश कंदो अहिड़ी न्याणी ॻोल्हियो नथा ॻाल्हायो
मुझे को माइट्रो सांगड़ जे इलाके को वडो ऑफिसर हो पूरे सिंध में घुमियो मुखे जैसे मुखे छोकरी खपे जेका डॉक्टरानी होंदी छा कंदई पर जे कुरान वारो पान हाफिजा आलिमा तो छोकरी भी हाफिजानी आलिमानी होती जो इंशाल्लाह एड़ी मेहनत कभी बस मुखे ॾाढी खुशी थी आहे जलसो भी आहे पर होॾे धमकड़ न मोकिलियो या बीमारी जलसन में आई भक्त जा आशिक कहा कुरान जा दीवाना आई है जेके आया न तेरा आया तेरा बीदा कहा जेके आया हो इंशाल्लाह मानी भी मिलदी रहमत सा छोजू भी इंशाल्लाह इंशाल्लाह ऐ मानी रोज मिलदी आए हरि बेसिनो किस्मत सा मचो न चवाही में फिल आहे ॾाढी भली जमे मलिक मोमिन आया हली रब फैज की खोली यार गली जैसा उस रखल इंसानिया इन रात भलारी जे अंदर अज कुरान जो जलसो बैठा आशिक अरबी मोहम्मद जा बैठा आशिक अरबी मोहम्मद जा जिनकी दीन ले दिलड़ी दीवानिया तो जिन कदम भरे कुरान बुधो कुरान जो शान बयान बुधो रब की रहमत वारो ऐलान बुधो जिनके जन्नत जी मेहमानिया इन रात भलारी जे अंदर अज कुरान जो जलसो बैठा आशिक अरबी मोहम्मद जा जिनकी दीन ले दिलड़ी दीवानिया कुरान जा आशिक खुदा जो कसम खड़ी जवां तो ॾींहं क़यामत में हे कुरान सुनणी उडल बेड़ो तरी बोली जन्नत का बची जन्नत हो रख कुरान वारन सा यारी कुरान वारन सा मोहब्बत रख बेड़ा ही पार थी वनी फिक्रे आखिरत के उन्वान सा ही जलसो मुनक्किद हो और मां मेरा जो महीनो ऋषि मेरा की कुछ बयान कर यार असा को आखिरत जो फिक्र हले दिमाग हली वई कुरान की मोहब्बत हली वई पर यार वो तो मौत ही गई खुदा जो कसम 70 बार कबर भी रोजानो पुकारे दी नालो उठी तो दिया ओ फलाने जा पुत्र ओ खान साहब ओ मीर साहब ओ मीर भतार मौलवी हाजी कारी खबर चले थी मानन गंगी जाए हां मत चुंगी जाए हां तकलीफ जी जाए हां असूलन जी जाए मुझे अंदर ते तो सोना अमल खणी था मदिसल में मिट्टी जो खडो हां पर तो जला जन्नत के बागन में बाग पड़ गई मन्या तो तू सकरात वाला मानू बिठा हुंदा अबे जी सकरात अम्मा जी सकरात चाचे जी मामे जी सकरात मथो बीठो अबे जे अखर में पानी तो रहे अब तके तो जान मा दुनिया के बकलो अलग के हवाले थी दो बनी अलग के हवाले थी वेंदी बच्चा यतीम बन जी वेंदा घरवारी बेवा बन जी वेंदी ए पानी समझे तो कुरान फरमाए तो कल्ला इदा बलगत तरादिया अकील मन रात असन्ना लहु फिरात ए पानी समझे तो सुभाने वो ही जरूर मुझे मथो हाने न मारवा यार मा दुनिया के छडम घरवारी बेवा बन जी वेंदी बच्चा अपा बाकरे ले के सडींदा कपड़ा भी मुझा लाहींदा बटर मुखे न खटोले ते समारींदा जे खत के ऋषि भेजंदो हम मुखे ओ खफन पाराईंदा जे खफन के ऋषि भेजी वेंदो हम उन मिट्टी में कब्र में मुखे सटींदा क़यामत में मुखे अकेलो रहणो पवंदो मुझा अदा फिरने जे करे कब्र आखिर जी तैयारी कर शाद लगी भेटाई घोट चवे तो बंदा पुछड़ा इन जाहिला छद हाणे साणु महल दी पियो न को भाव न को भाणे अकेलो वनी कब्र में सुमारी गई आने कबर पीड़े पैमाल पगई ये सर है मंजू ढाने वात मो वाका करे निकल गई कथन प्यारी है पारे मरण पुजारा पारे सचो कने सैयद चवे मरण का को सब गाजो सचो कंदो हे भी गलती मखो हे भी गुनाह मुखो हे भी दो मुखो थियो अल्लाह से फरमाए जो पढ़ पंजे किताब के माली हाज़िल किताब ला युगादिरु सगीरतु वला कबीरा नंढा वडा गुनाह दिसी चलो है अफसोस जो गुनाह अबे का अम्मा का लिखायम अजू भी लिखो गया उस्तादन को मुर्शिदन को लिखा गया वो भी लिखो गया अज बची न सगनम अल्लाह फरमाए जो बाला भी का हिंदी एड़ी नेकी होदी ये नेकी